अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम मदाइन सां मुलाक़ात में हिकु दफ़ो ॿीहर अवां जी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। अॼु असांजे तॾे ते कुर्ब जा कदम भरे आयो आहे सिंध न पर पूरे पाकिस्तान जो मशहूरु मारूफ़ रेडियो टीवी जो मशहूरु नात ख़ान शाइर अहले सुन्नत अंजुमन सनाखान मुस्तफ़ा तलामीज़ हसान जो चेयरमैन अल्लामा अब्दुल लतीफ़ अर्शी सिकंदरी साहब जिनजा वॾा वॾ जो पंहिंजा कुर्ब जा कदम भरे अॼु असांजी उस्ताद अलहाज हाजी ग़ुलाम नबी मैसर उस्ताद जानण फ़क़ीर ऐं उस्ताद लीमो फ़क़ीर नात अकेडमी पनवाकिल ते आया आहिनि साईं जा किरोड़ कुर्ब। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां दोस्तनि जा वॾा कुर्ब जनाब फारूक अहमद साहब चाचड़ नात ख़ान ऐं उन्हनि जा वालिद मुहतरम असांजा प्यारा दोस्त बचपन जा जोड़ीवाल मुंहिंजा जनाब नात ख़ान हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ साहब अॼु उन्हनि जे उताक ते अचण जो मौक़ो मिलियो। जनाब प्यारे असांजे डॉक्टर फारूक अहमद साहब। साईं तव्हांजो अबाणो ॻोठ कहिड़ो आहे ऐं तव्हांजी पैदाइश कहिड़े ॻोठ में थी? ॻोठ असांजो नालो आहे ॻोठ जो निर्श छे छटी सां निर्श ऐं तालको पन्नो आकिल डिस्ट्रिक्ट सखर। पैदाइश असांजी उते ई थी, उनखां बाद में वरी शिफ्ट थी वरी हाणे त सखर में रहूं पिया। साईं तव्हां दीनी ऐं दुनियावी तालीम किथां कहिड़े स्कूल कहिड़े मदरसे खां हासिल कई? अल्हम्दुलिल्लाह पहिरियां त स्कूल जे अंदरि पंहिंजे ॻोठ में ॻोठ निर्श में तालको पन्ने आकिल जे अंदरि 5 दर्जा पढ़ियासीं। उस्ताद मुख़्तलिफ़ रहिया स्कूलनि जे दौरान। उनखां बाद में मुंहिंजा मामा बि हुया ऐं उस्ताद बि रहिया जंहिं मुकमिल मूंखे तालीम ॾिनी। ऐं पंहिंजे पहिरियां त साईं मामा साईं जो मदरसो हुयो हिन ई शहर तालके पन्ने आकिल जे अंदरि जुमे हुर मरहूम मग़फ़ूर जेको पी साईं सरदार जन जो हुर हुयो बाक़ाइदे जंहिं 55 वारी जंग में बाक़ाइदे लड़ियो हिंदुस्तान जे बॉर्डर ते वञी पंहिंजे मुर्शिद जी हुकूमत ते। उन्हनि जे महले में हिन ई शहर में मदरसो क़ाइमु कयो। साईं मुफ्ती मुनाज़िर इस्लाम वॾा बहितरीनु उस्ताद ऐं आलिम हुया। तकरीरी वाइज़ जी तौर बि तमामु मशहूरु आसन बलोचिस्तान में ॾियण वारा हुया। साईं मुफ्ती मौलाना मामा साईं अब्दुल वाहिद अब्बासी सिकंदरी रहमतुल्लाह अलैह जन मुंहिंजा उस्ताद रहिया। मदरसे में हिते पढ़ियासीं। उन्हनि वटि 3-4 साल हिते मदरसो हुयो। वरी साईं पंहिंजे ॻोठ मदरसो शिफ्ट कयो निर्श जे अंदरि। वरी 4-5 साल उते मदरसो हलियो। उते साईं वटि पढ़ियासीं। तक़रीबन अरबी जा काफ़ी कोर्स जा किताब ईअं सम्झो त नूर लिज़ा कुदूरी ऐं कुझु ॿिया किताब मंतिक़ जा फ़लसफ़े जा बि साईं असांखे पढ़ाया। बहरहाल उनखां बाद में वरी पोइ असां आख़िरी 2 साल 3 साल जेको आहे सो वरी दरगाह जामे रास्ती पीर जो ॻोठ पी साईं पागारे जन जेको मदरसे में बाक़ाइदे वरी पोइ पढ़ियासीं 2-3 साल। पोइ उते त वरी तमामु वॾो इदारो आहे। उहे उस्ताद बि तमामु उतां जा काफ़ी हुया। बक़ाया तालीम उते पूरी करे पोइ दस्तारबंद असां थियासीं मौलवी आलिम बणियासीं पी साईं सरदार पी साईं पागारे जन मदरसे जामे रास्ती जे अंदरि। अहिड़े हिसाब सां तालीम मुकमल थी। उनखां पोइ अंग्रेज़ी जा वरी इम्तिहान पढ़णु शुरू कयासीं। मैट्रिक इंटर BA MA BEd MAd मतिलबु त उनजो बि अंग्रेज़ी जो बि कोई इम्तिहान रहायोसीं कोन। हा अहिड़ी तरह सां तालीम मुकमल थी असांजी। इंटर BA MA BEd MAd मतिलबु त उनजो बि अंग्रेज़ी जो बि कोई इम्तिहान रहायोसीं कोन। हा अहिड़ी तरह सां तालीम मुकमल थी असांजी। कहिड़नि सिंध जी ॿियनि दरगाहनि ते हाज़िरी नसीब थी आहे, हाज़िरी ॾिनी आहे ॻाइण जे हिसाब सां या ईअं हाज़िरी चंद नाला? हा मां सम्झां थो त अहिड़ो को सिंध जो ॻोठ न हूंदो शहर न हूंदो जिते असां नात ख़ानी जे सिलसिले में न विया हुजूं ऐं असां खां को रहिजी वियो हुजे। मां सम्झां थो अहिड़ो को ॻोठ सिंध जो आहे। जेके मशहूरु दरगाहूं आहिनि तक़रीबन असां काफ़ियुनि दरगाहनि ते विया आहियूं। पंहिंजी दरगाह ते त हाज़िरी हूंदी आहे। साल में 2-3 चकर उते ईदनि ते वेंदा आहियूं। पी साईं सरदार जे दरगाह श्री पीर पागारे सरकार जी दरगाह छो त मां मुरीद बि उतां जो आहियां। हुर जमायत सां वास्तो आहे। उनखां पोइ भरचूंडी शरीफ़ वारनि जी दरगाह साईं क़िबला मियां अब्दुल ख़ालिक
दामद बरकातुहुल आलिया जन में वॾियूं वॾियूं इहे दरगाहूं आहिनि। सोई शरीफ़ जी दरगाह आहे, खानगढ़ शरीफ़ जी दरगाह आहे, साईं क़िबला मशहूरी वारनि जी दरगाह शरीफ़ आहे। उन खां पोइ मातली जे अंदरि पीर दिलबर साईं जी दरगाह आहे। मतिलबु त मशहूरु जेके जेके वॾियूं दरगाहूं आहिनि, भिटाई सरकार जी दरगाह जेका सभिनी दरगाहनि जो मुंडु ईअं सम्झो खणी। उन खां पोइ कलंदर शहबाज़ जी दरगाह ते जल्स प्रोग्राम कया आहिनि, नातियूं पढ़ियूं आहिनि। मतिलबु हाणे तफ़सील में वेंदासीं त इहो वॾो वॾो हिकिड़ो लिस्ट थी वेंदी। खोड़नि जी दरगाह, पुराणी सिंध जी क़दीमी दरगाह, जिते हज़रत रोज़ेदणी रहमतुल्लाह अलैह जन बि तालीम पिराई। सैयद मोहम्मद राशिद रोज़ेदणी जेको पहिरियों पीर पगारो हो, उन्हनि बि उते खोड़नि जे दरगाह में तालीम हासिलु कई। उन दरगाह ते बि मुंहिंजो घणो अचणु वञणु आहे, पर बचपन खां खोड़नि जे शहर में ज़िलो ख़ैरपुर ऐं तालको गंबट लॻंदो आहे। खोड़ा मशहूरु दरगाह आहे सिंध जी। हाणे महीनो अॻ में बि मां उते साईं गादी नशीन आहिनि मियां जनाब क़िबला मोहम्मद नदीम साहिबु। अल्हम्दुलिल्लाह इहो त ड्यूटी आहे असांजी ग़ुलामी सरकार जे सदके। ॾाढो दरगाहनि ते हर शहर में हाज़िरी थिए थी पई, वञणु नसीबु थिए थो। इहा असांखे वॾी सआदत आहे महबूब जे सदके। असांजे नाज़रीन पूरे पाकिस्तान में अव्हांखे ॾिसी रहंदा, अव्हांजा चाहींदड़ ॾिसी रहिया आहिनि। उन्हनि सां इहा ॻाल्हि ज़रूरु शेयर कयूं त अव्हांजा नात ख़ानी में उस्ताद कहिड़ा आहिनि ऐं शाइरी जे हिसाब सां उस्ताद कहिड़ा आहिनि। बचपन खां वठी असां जीअं सम्झ पई त असां पंहिंजे उस्तादनि खे, नात ख़ाना काफ़ी सीनियर उस्ताद दोस्त असांजा, जंहिंमनि जे चंद क़ाबिल ज़िक्र नाला आहिनि, जंहिंमें उस्ताद हाजी मरहूम मग़फ़ूर साईं उस्ताद ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जन खे असां जीअं ॿुधोसीं ऐं उन्हनि खे फॉलो कयोसीं। उन्हनि खां कुझु सबक़ वरितासीं शाइरी जे लिहाज़ सां बि, ऐं उन खां पोइ मुंहिंजो इल्म उरूज़ जे लिहाज़ सां मुंहिंजी शाइरी थियल आहे पंहिंजे किताबनि में। त 5 किताब मुंहिंजा शाइरी जा छपिजी चुका आहिनि। तक़रीबन पूरी सिंध बलूचिस्तान में दोस्त पढ़नि था, वठनि था मुख़्तलिफ़ नालनि सां। त उन में शाइरी जे लिहाज़ सां उस्ताद मोहम्मद परियल राहू जो रहमतुल्लाह अलैह, जेको इल्म उरूज़ जो माहिर हुयो ऐं प्राइमरी पुराणो उस्ताद हो, टीचर हो प्राइमरी, ऐं उन खां कुझु वक़्तु उन सां गॾु असांखे रफ़ाक़त नसीब थी। इल्म उरूज़ जी मां शाइरी जी वरी उन खां तालीम पिराई। उस्ताद मोहम्मद परियल राहू जो जेको सखर जे भर में ई उनजो ॻोठा हाणे फौत थी विया। त उन सां गॾु शाइरी जी बाद में कुझु ॿियनि दोस्तनि खां बि असां वरितीसीं तरबियत, पर क़ाबिल ज़िक्र इहे नाला आहिनि। उस्ताद मोहम्मद पंजल अब्बासी हुयो, मरहूम, उहो फौत थी विया। ॾाढा भला नात ख़ाना ॿिया सिंध जा शाइर हुआ, ऐं अहिड़े तरह सां उन्हनि खे असां बचपन में ई ॿुधोसीं। हाजी सफ़र तगर रहमतुल्लाह अलैह, उहो बि हाणे फौत थी विया चंद साल अॻु। उन्हनि खे हाजी मोहम्मद सिद्दीक़ सोलंगी, उहे बि कंडारे तालके जा वेठल हुया, जंहिंसां असां गॾु ॻातोसीं बि इन्हनि दोस्तनि सां, इन्हनि उस्तादनि पंहिंजनि सां गॾु ॻायोसीं बि महफ़िलनि में, ऐं उन्हनि खां शाइरी उन्हनि जी ॿुधी ॻाईसीं ऐं कुझु सबक़ बि वरितासीं, उन्हनि खां सिखियासीं। अहिड़े तरह सां वरी शाइर पाण बणिजी वियासीं। त बाक़ी ॻाइण जे हिसाब सां बि उस्ताद हाजी ग़ुलाम नबी महेसर खे ई असां ॿुधोसीं, ऐं उन जा जोड़ीवाल उस्ताद हाजी जानन फ़क़ीर जान मोहम्मद अबड़ो साहिबु मरहूम मग़फ़ूर, ऐं उस्ताद हाजी लीमो फ़क़ीर, उन्हनि खे असां ॿुधोसीं ऐं उन्हनि जी तिर्ज़ अपनाईसीं। उन्हनि जी गायकी खे पंहिंजो शौक़ सां उनखे सिखियोसीं। त ॻाइण में बि इहे उस्ताद, हूअं बेसिकली मुंहिंजे ॻाइण जो उस्ताद मुंहिंजो पंहिंजो वालिद आहे, बाबा साईं हाजी मोहम्मद लुकमान अब्बासी रहमतुल्लाह अलैह जन। उहे हाणे ई 1 साल न थियो आहे अञा, हाणे फौत थी विया। असांखे जदा थी विया ताज़ो हाजी मोहम्मद लुकमान, जेके बहितरीनु सिंध जा मशहूरु सुघड़ बि नात ख़ाना बि रहिया, ऐं मुंहिंजा उस्ताद उहे रहिया तक़रीबन गायकी जे हिसाब सां, मौलूदनि जे सिखिया जे हिसाब सां, जंहिं बचपन खां मूंखे सेखारियो बाक़ाइदे राग, ऐं ख़ासि करे भिटाई साहिब जा सुर मां पंहिंजे बाबा साईं हाजी मोहम्मद लुकमान खां तक़रीबन ईअं सम्झो त हाणे बि मां, मुंहिंजे डायरी में सुरनि जा नाला आहिनि, जेके तक़रीबन 20-22 रागनि जा नाला भिटाई साहिब जा सुर मां ॻायां थो पियो। वक़्तु पूरी सिंध, पूरे पाकिस्तान में अव्हांजा तक़रीबन केतिरा शागिर्द आहिनि, केतिरा शागिर्द तयारु कया आहिनि? सही न हीअं आहे न त असांखे सवनि जे तइदाद में दोस्तनि जूं कालियूं, फ़ोन, किताब वठनि था, मुंहिंजा अण वाक़ुफ़ आहिनि। पर हाणे अॼुकल्ह इहा सहूलियत, फ़ोन ते बि दोस्त तिरज़ा पुछनि था, साईं असांखे शागिर्दी जो, असांखे साईं इहे दुनियूं ॿुधायो। हाणे मूंखे त नाला बि यादि कोन्हनि, अलाए केतिरा दोस्त ॻाल्हाईंदा आहिनि। वरी उते ई मां कोशिशि कंदो आहियां, भली गाॾी में हुजां, ओताक में हुजां, घर हुजां, उते ई शुरू थी वेंदो आहे। उहे पुछंदा आहिनि साईं हीअ धुन कीअं आहे हिन नात जी,
उते हुननि खे ॿुधाईंदा आहियूं, तरबियत ॾींदा आहियूं। वरी हो चई ॿुधाईंदा आहिनि साईं असांखे भला हीअ तव्हांजी नात असां हीअं सिखी आहे, यादि कई आहे, इहा ॿुधो भला। वरी उन्हनि खे उते फ़ोन जे ज़रिए ई मोबाइलनि ते अॼुकल्ह सहूलियत लॻी पई आहे। त अलहमदिल्ला काफ़ी दर्जने असांजा दर्जन में नाला आहिनि जेके शागिर्द सिंध बलूचिस्तान ताईं बि पुछंदा रहनि था। असां कोशिशि कयूं था त असां उहा जेका असां वटि ॾात आहे उहा ॿियनि महबूब जे सनाखाननि ॾे जीअं ट्रांसलेट थिए ऐं उन्हनि खे सिखिया मिले, असां खां को पिराए ऐं इहो फैज़ जीअं हलंदो रहे सीना बसीना जेको असांखे सरकार मदीना जे तरफ़ां इनात थियो आहे। साईं हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जा वॾा परस्तार ख़ुदा आहियो, अवां उन सां गॾु ॻायो बि आहे। ऐं हिकिड़ी हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जो नात थी वञे, लिखियल ॿोल थी वञे त उस्ताद मैसर रहमतुल्लाह अलैह जो शेर आहे ऐं मौलूद शरीफ उनजो हिकिड़ो मिसरो तव्हांखे मां ॿुधायां थो। बिस्मिल्लाह चवा मुजाजी आए जानब मुजा आए हर मोमिन जा सब पूरा थिया मतलब या रसूल अल्लाह तोखे मुंडे मोकिले तोखे मुंडे मोकिले कयो रब्बा न त काॾे असां कोझड़ा काॾे तुंहिंजा कुर्ब अची पिरीअण लब मिले गुलाम नबी गरीब असां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मां नथो चाहियां त मूं वटि मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे या रसूल अल्लाह मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे साईं थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे हाँ थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तुंहिंजे सदके सिंध में मूं खाधो पीतो खोड़या साईं तुझे सदके सिंध में मूं खाधो पीतो खोड़या सिर्फ हिक मौलूद तुझो मुझे लाज किरोड़या गंज ब्या काडे कबा
गंज ॿिया काॾे कबा जॾ तो जड़ो गोहरो हुजे थो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे ओ तो घुरा तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। फारूक साहब ही जेके असांजा दोस्त नात खान आहिनि ऐं जेके सिख्या जे मरहलनि में आहिनि उन्हनि जे लाइ अर्ज़ु कंदो आहियां त ही सुर जेको आहे लॻे थो पियो पहाड़ी सुर मंझां। हाणे उहो थोरो तव्हांखे आलाप मां करे ॿुधायां। या रसूल अल्लाह ओ या रसूल अल्लाह ओ सथिया में मुझा वारो चा बंभोर में पसी पर पुनल जी मुझा नसीने ठरिया में हाणे गूदर विसरिया में सुखन शाखूं कढियूं। हाणे उस्ताद अंगल कयो महबूब खां त महबूब तुझे दर जे अॻियां मूंखे घर खपे। हो आशिक़ रसूल हो जेको महबूब सां राति जो कचहरियूं बि कंदो त दीदार बि कंदो। उस्ताद हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जन छड़ा शाइर न हा पर अल्लाह जा वली हा ऐं महबूब जा आशिक़ हा। छो त हुन खां असां पुछियोसीं त उस्ताद वाक़ई बि तव्हांखे महबूब जा दीदार थिया आहिनि त पोइ हुन चयो त बिल्कुलु दीदार थिया आहिनि ऐं उहो शेर बि उस्ताद हिकिड़ो चयो ओ हफ़्ते हफ़्ते में खुदा दिल भर थो आणे ख्वाब में हफ़्ते हफ़्ते में खुदा दिल भर थो आणे ख्वाब में अण ॾिठे महबूब खे वर तुम सुञाणे ख्वाब में हफ़्ते हफ़्ते में खुदा दिल भर थो आणे ख्वाब में। माशाल्लाह माशाल्लाह सुभान अल्लाह तमाम बेहतरीन ॿोला मां पेश कयो। हाजी खान मोहम्मद चाचड़ जी आस्थाने ते अची हज़रत हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह उस्ताद हाजी लीमू फ़कीर रहमतुल्लाह अलैह ऐं उस्ताद हाजी जानण फ़कीर नारत अकेडमी पनवा किल अची ऐं मदाइन सां मुलाक़ात प्रोग्राम में अची अव्हांखे कीअं लॻो? माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह ॾाढो बहितरीनु तव्हांजो ई सेटअप आहे। मां अव्हांजे अंगण ते आयुसि ऐं असांखे तमामु दिलि व जान सां ख़ुशी मिली आहे ऐं छो त खान मोहम्मद असांजो पुराणो रिलेशन आहे रिलेशनशिप हलंदो पियो अचे। असां नयूं नयूं ॾाढियूं लथियूं हुयूं जीअं त गॾु ॻाइणु शुरू कयोसीं। इहे मां सम्झां तुंहिंजी उमिरि खां अञा नंढा आहियूं त गॾु ॻायोसीं वाहणनि में ॻोठनि में मुख़्तलिफ़ प्रोग्राम वॾा वॾा सुठा अटेंड कयासीं गॾु जोड़ी में काफ़ी साल ॻायो हुओसीं 4-5 साल गॾु ॻायोसीं। हाणे बि ॻायूं था गॾु जिते मौक़ो मिलंदो आहे त गॾिजी पवंदा आहियूं। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह तव्हांजे अंगण ते आयासीं हिन प्रोग्राम में तव्हांजे मंडल ते ॾाढो मज़ो आयो आहे दिलि खे सुकून आयो आहे। असांजी दिली दुआ आहे त अल्लाह जी ज़ात बाबरकात अव्हां जहिड़नि नात खाननि खे वॾी हयाती नसीब फरमाए ऐं हिन महबूब जे ग़ुलामी हिन रंग में जेको आहे सो अञा बि तरक़ी ऐं तरवीज अता फरमाए ऐं हमेशह हमेशह तव्हां सरकार सना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना खानी ॻायो शाइरी कयो ऐं झर जंग महबूब जी नातुनि खे आम कयो। असांजी
दिली दुआ है त अल्लाह जी ज़ात तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे ऐं पूरे आलम इस्लाम जे सना ख़ान नात ख़ानान दोस्तनि खे अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे जाइ ते महबूब जी सना ॻाइण जी ऐं झर झंग में महबूब जी सना तारीफ़ ॻाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असां पंहिंजी जॻह अंजुमन खोली आहे इन्हीअ मक़सद मतिलब जे लाइ अंजुमन सना ख़ान मुस्तफ़ा तलामीज़ हसान जेका फ़िलहाल त सिंध लेवल ते आहे पर इंशा अल्लाह ताला इनखे वधाए असां पूरे पाकिस्तान में वधाईंदासीं इनखे ऐं उन में असां कोशिशि इहा ई आहे त नवां नात ख़ान उनजा मेंबर उनजा उहिदेदार उहे पूरे सिंध खे हिकु लेवल ते गॾु कजे ऐं सरकार जी सना खे आम कजे। अव्हांजा वॾा कुर्ब, अव्हांजी वॾी महिरबानी। साईं मदीने पाक में घणा चकर हाज़िरी नसीब थी? हाज़िर अल्हम्दुलिल्लाह मदीने पाक मां हिकिड़ो भेरो उमरो शरीफ़ करे आयो आहियां पंहिंजे अमड़ सां ऐं पंहिंजे फैमिली सां गॾु उमरो शरीफ़ नसीब कयो अल्लाह जी ज़ात महबूबन पंहिंजे चाउठ चुमराई मुंहिंजे लाइ वॾी आहे ख़ुशि नसीबी आहे। हाजी साहब सिंध जे कहिड़नि नात ख़ाननि सां अव्हां जो जोड़ रहियो कि मुख़्तसिर नाला ॿुधायो चंद जेके जोड़ी रहियो? हा साईं अल्हम्दुलिल्लाह मां जीअं तव्हांखे अर्ज़ु कयो पहिरियां ज़िक्र कयुमि त मुंहिंजो उस्ताद बि हुयो ऐं जोड़ीवाल बि मुंहिंजो बाबा साईं हाजी मोहम्मद लुकमान अब्बासी रहमतुल्लाह अलैह जन मूंसां गॾु ॻायो। उन खां पोइ उस्ताद हाजी गुलाम नबी मैसर सां असां गॾु ॻायोसीं जेके उस्ताद बि हुया ऐं केस्टुनि में गॾु ॻायोसीं बाक़ाइदे नाज़ प्रोडक्शन में थर प्रोडक्शन में ॿियनि काफ़ी केस्टूं भरियूंसीं। 3 एल्बम नाज़ प्रोडक्शन में उस्ताद हाजी गुलाम नबी मैसर सां मुंहिंजा रिकॉर्ड थियल आहिनि जेके मूं वटि बि मौजूदु आहिनि। उनखां पोइ उस्ताद हाजी लीमे फ़कीर जन सां रहमतुल्लाह अलैह जन सां गॾु 3 एल्बम मुंहिंजा नाज़ प्रोडक्शन ते गॾु आयल आहिनि। उन खां पोइ बेशुमार प्रोग्रामनि में ॻायोसीं, जलसनि में ॻायोसीं, उस्ताद जानण सां गॾु ॻायोसीं प्रोग्रामनि में, पर उस्ताद जानमन सां गॾु केस्ट असांजी न थी सघी। तयारियूं कयूंसीं पए पर हयाती वफ़ा न कई उस्ताद जी। उन खां अलावा उस्ताद हाजी मोहम्मद पंजल सां बि मां गॾु ॻायो ऐं जेको मुंहिंजो गायकी जो उस्ताद बि हुयो। उन खां पोइ हाजी सफ़र रहमतुल्लाह अलैह जन सां गॾु असां गायकी में हलियासीं। हाजी मोहम्मद सिद्दीक़ जेके अञा बि ज़िंदा आहिनि ऐं मुंहिंजा दोस्तनि प्यारा उस्ताद बि माना ईअं सम्झो त आहिनि छो त मां शुरू में शाइरी मां न कंदो हुउमि, पोइ उस्तादनि इन्हनि जी शाइरी मां घणो ॻाई। उन खां पोइ भाऊ ख़ान मोहम्मद सां मुंहिंजो जोड़ रहियो, मखणे फ़कीर महर सां उन्हनि सां गॾु असां ॿ टे साल जोड़ में गॾु ॻायोसीं। उन खां पोइ ॿिया काफ़ी दोस्त आहिनि असांजा सिंध में जेके हिन ईअं खणी सम्झो त उन सां गॾु ॻायो आहे। जी नाज़रीन, हीउ हुयो सिंध न पर पूरे पाकिस्तान जो मशहूरु मारूफ़ शाइर अहले सुन्नत ऐं नात ख़ान हज़रत अल्लामा अब्दुल लतीफ़ अर्शी सिकंदरी साहब जन अॼु असांजे अंगण ते आया। साईं जन जा थोरा कोन लाइ बा वॾियूं महिरबानी साईं तव्हां जूं। हाणे असांखे प्रोग्राम मदाइन सां मुलाक़ात में इजाज़त ॾिंजा ऐं पंहिंजी खोड़ सारनि दुआनि में यादि रखंदा। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ऐं आख़िर में वेंदे हज़रत अल्लामा अब्दुल लतीफ़ अर्शी सिकंदरी साहब जन खां संदसि लिखियलु ॿोल ज़रूरु हिकु ॿुधंदासीं। हाणे खोड़ सारनि दुआनि में यादि रखिजो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। जॾहिं आयो जनाबे आले, जॾहिं आयो जनाबे आले, थी हर हंदिया खुशहाली वो यार। जॾहिं आयो आई सफ़र शात मुनादी, थियो पैदा जान दुहादी। अची फैज़ वठो सब स्वाले, अची फैज़ वठो सब स्वाले, थी हर हंदिया खुशहाली यार। जॾहिं आयो